अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हू त आसमानन ऐं ज़मीनन जो बिना के मिसाल नमूने नक्शियां साबिक डिजाइन जी मुवज्जिदो बणाईंदड़ आहे। इस औलाद कीअं थी सघे थो जॾहिं खेस का ज़ाल ई न आहे। उन ई हर शइ खे पैदा कयो आहे ऐं उहो ई हर शइ खे चङी तरह ॼाणे थो। उहो ई अल्लाह तव्हां जो पालणहार आहे। उन ई खां सवाइ ॿियो को बि बंदगी जे लाइक़ न आहे। हू हर शइ जो पैदा कंदड़ आहे, तंहिं करे संदसि इबादत करियो ऐं हू हर शइ ते निगहबान ऐं हर शइ जी सार संभाल लहंदड़ आहे। अखियूं इंसान या तमाम मखलूक जी कुवत बसारत या निगाहूं उन खे ॾिसी नथियूं सघनि, पर हू निगाहुनि खे ॾिसी रहियो आहे ऐं हू तमाम बारीक बीन ऐं निहायत चङी तरह बाख़बर आहे। बेशक तव्हां जे रब खां तव्हां वटि अखियूं खोले छॾींदड़ रोशन दलील अची चुका आहिनि। पोइ जंहिं ॾिठो पंहिंजे अखियुनि खां कम वरितो, सम्झ ऐं परोड़ कयाई त पंहिंजे लाइ कयाई, ऐं जेको एतिरियूं वाज़े ऐं खुलियल निशानियूं हूंदे बि अंधो थियो त उन जो वबाल थसी आहे। ऐं आउं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते को बि निगहबान न आहियां। अहिड़ी तरह सां पंहिंजिन आयतुनि खे वरी वरी मुख़्तलिफ़ ऐं सुहिणे नमूने सां बयान करियूं था त उहे काफ़िर ईअं न चवनि त तूं किथां पढ़ी आयो आहीं। यानी असां हक़ ऐं हक़ीक़तुनि खे एतिरो कुझु बयान कयो आहे जो का बि कमी न छॾी अथऊं ऐं कंहिं लाइ का हुज्जत ई बाक़ी न रही आहे। ऐं उन लाइ बि त असां उन खे यानी दीन इस्लाम खे उन्हनि माण्हुनि लाइ बयान करियूं जेके ॼाणीनि था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सिर्फ़ उन्हीअ जी पैरवी कर जेको वही तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ॾांहुं कयो वञे थो। हुन अल्लाह खां सवाइ ॿियो को बि बंदगी जो लाइक़ न आहे। ऐं उन्हनि मुशरिकनि खां मुंहुं मोड़े छॾ, ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त हू ईअं करे थे सघियो जो हू शिरक न कनि हा। ऐं असां तोखे उन्हनि ते न की निगहबान मुक़रर कयो आहे, न की उन्हनि जी ज़िम्मेवारी तुंहिंजे हवाले आहे, ऐं न वरी को तूं मथिन दारूगो या वकील आहीं। ए ईमान वारो, उहे मुशरिक अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारिन था उन्हनि खे गारियूं न ॾियो, मतां हू बिना के सोच समझ जे दुश्मनी जे करे अव्हां जे हक़ीक़ी अल्लाह खे घटि वधि ॻाल्हाइनि। अहिड़ी तरह असां हर हिकु क़ौम जे अमलनि खे सिंगारियो आहे। आख़िर उन्हनि खे संदसि रब ॾांहुं मोटणो आहे। पोइ अल्लाह उन्हनि खे ख़बर ॾींदो जेके कुझु हू कंदा रहंदा हुआ। ऐं ही माण्हू अल्लाह जा ॾाढा कसम खणंदा आहिनि। कॾहिं वटिन का निशानी आई त हू ज़रूर उन ते ईमान आणींदा। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त निशानियूं त सिर्फ़ अल्लाह वटि ई आहिनि। ऐं ए मुसलमानो, तव्हां खे कहिड़ी ख़बर त जेकॾहिं वाक़ई खणी उहे मौजज़ा या अल्लाह जो के निशानियूं वटनि अचनि त बि हू ईमान न आणींदा। ऐं असीं संदनि दिलनि ऐं निगाहनि खे ईअं फिराए छॾींदासूं जीअं उन्हनि पहिरें भेरे उन ते यानी क़ुरान ते ईमान न आंदो हो, तीअं अॻिते बि ईमान न आणींदा। ऐं खेनि संदसि सरकशीअ में अकुल जा अंधा करे हैरान परेशान ऐं भटकंदड़ छॾे ॾींदासूं।